अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकु मूं बेहतरीन अपडेट आंदी आहे तकरार ड्रामे जे बारे में। दोस्तों, वॾी रिसर्च करण खां पोइ ही अपडेट साम्हूं आई आहे जेका तव्हां सां आउं शेयर कंदुसि। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों, अगरि तव्हां ही वीडियो फुल न ॾिठो, सम्झो तव्हां कुझु न ॾिठो, तव्हांखे कंहिं अपडेट जी ख़बर न पवंदी। ही अपडेट अगरि तव्हां आख़िर ताईं ॾिसणु चाहियो था त दोस्तों इन वीडियो खे सब्सक्राइब, चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, पहिरियों त कुझु नज़र अचण वारी किस्त ते हणूं था जेका अॼु राति किस्त अचण वारी आहे। इन में हेडलाइंस तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त पहिरियों त बख़्त ऐं जेको आहे भावल मीर जी तरफ़ निकिरी वेंदा इन्हनि खे ॻोल्हण जे लाइ, पकड़ण जे लाइ, मारण जे लाइ, ऐं राणी इन्हनि खे रोकंदी। ऐं ॿी ख़बर तव्हांखे ॿुधाईंदो हलां अचण वारी किस्त जी दोस्तों, जेको इहो आहे अली शेर अली ऐं जेको आहे उहो पप्पू खे दिलासा ॾेई विहाए छॾींदो, चवंदो तूं हिते बेफ़िक्र थी वेही रहो, तो को फ़िक्र न कर, तो कंहिंखे ताक़त न आहे सिजावल के जो तोखे हथु लाहे। ऐं सिजावल जे मुंहिंजा पुराणा पलांद रहंदा आहिनि उहे गॾिजी हिसाबु कंदोमांसि। ऐं इहा हेडलाइंस तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका अचण वारी किस्त जी दोस्तों। हाणे शेर इहो सॉरी नवाब ख़ान मूसा खे झुकाइण जे लाइ उनखे ताना मेणा उञी ॾींदो। उन खे हिकु जेल आहे जंहिंमें जेल में हूंदो आहे थाणे में, उते साम्हूं बि उन खे वॾो हिकु मतिलबु ग़लति ॻाल्हाईंदो ऐं मूसा इन शइ खे थुकी न हणंदो ऐं नवाब ख़ान खे सिधो ॻाल्हि कंदो त तूं वञी जेको आहे ख़्वाबु वञी ॾिस त मूसा तुंहिंजे साम्हूं झुकण वारो आहे। दोस्तों, अपडेट तव्हांखे ॿी ॾींदा हलूं तकरार ड्रामे जे अचण वारनि किस्तनि में हिकु वॾा बहितरीन आर्टिस्ट जेको आहे अचण वारा आहिनि, उहे बि तकरार ड्रामे में हिसो वठंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।